खंडू खेबर कल्याण बचाव बंदन ते पानी की सतह में कुछ घटताई। कल्याण बंद ते पानी की सतह 9 फुट 6 इंच मां 3 इंचन ताईं घटताई दिसण में आई है। पानी की घटताई ऐं खैर थियण ते इलाइक़े वासियुनि ऐं बंदन जे वेझो रहंदड़ माण्हुनि सैयद जुल्फकार उर्फ बशीर शाह पारां क़ुरान पाक जे ख़तम ऐं दीनी जलसे ऐं ख़ैरात फी सबीलिल्लाह जो बंदोबस्त कयो वियो। दीनी जलसे के नाले वारे आलम दीन मौलाना असदुल्ला खोड़ो ख़िताब कयो। दीनी प्रोग्राम में सियासी समाजी माण्हुनि सलीम सिंधी, सहाफ़ी फिदा हुसैन सोलंकी, फ़कीर हुसैन अली जाफ़री, डॉक्टर मोहम्मद यूनिस छजड़ो, सुलेमान सेतो, सैयद अली रज़ा शाह समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई, जंहिं बाद ख़ैरात जी मानी तक़सीम कई वई।